दोस्तों, मुंहिंजो नालो अली तालपुर आहे ऐं आउं कहाणी ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे सिंध जे बहितरीनु कहाणीकार मोहतरम अमर जलील जी लिखियलु कहाणी हू मुंहिंजी पहिरीं दुआ आहे ॿुधाईंदुसि। रिकॉर्डिंग ख़तमु करे स्टूडियो मां ॿाहिरि निकितसि त हर को वञी चुको हुयो। यूनिवर्सिटी ख़ाली थी वई हुई। कॉरिडोर लंघे टेक्नोलॉजी ब्लॉक में ॿाहिरि निकितसि पूरच वटि तइजब विचां बीह रहियसि। अखियुनि खे एतबार ई न आयो। मां गुलाब ऐं दीनिया जी ॿारनि ॾांहुं ॾिसंदो रहियसि। न ईअं मुमकिन न आहे। मां 7-8 कलाक मशीन सां मथो हणंदो रहियो आहियां। शायदि थकिजी पियो आहियां। जेकी कुझु ॾिसी रहियो आहियां मुंहिंजे तसवर जो गुमान आहे। उनजो हक़ीक़त सां को बि वास्तो न आहे। तॾहिं मूं सिंधूअ जो आवाज़ु ॿुधो। चयाईं, मां ख्वाब न आहियां। त यकीन आयुमि त हू सचपच सिंधू हुई ऐं मूंखे इतला ॾियण बिना मूं सां मिलण आई हुई। माण्हू ख़िज़ाइन जी ख़्वाहिश कंदा आहिनि, इमारतनि ऐं अमारतनि जी आरज़ू कंदा आहिनि, ऐश अशरत जी तमन्ना कंदा आहिनि। मां जॾहिं दुआ लाइ हथु खणंदो आहियां तॾहिं सर्जनहार खां हिकु घड़ीअ लाइ सिंधूअ खे ॾिसण जी दुआ कंदो आहियां। हू मुंहिंजी पहिरीं दुआ आहे ऐं हूअ ई मुंहिंजी आख़िरी दुआ आहे। सिंधू पुछियो, छा पियो ॾिसी? चयमि, अखियुनि ते एतबार ई नथो अचे। चयाईं, 3 कलाकनि खां तुंहिंजे स्टूडियो जे ॿाहिरां बीठी आहियां ऐं तोखे एतबार ई नथो अचे। 3 कलाकनि खां बीठी आहीं? चयमि, बंडल त न पई हणी? पर हाणे तोखे बंडल न बम हणी सघे थो, बम। चयमि, अड़े बाबा, तूं मूंखे इतला त कराए छॾी हा। सिंधू चयो, इतला कीअं करायां? तो हिकु त ख़ामोशी जो बोर्ड हणाए छॾियो आहे, मथां वरी सेहतमंद चौकीदार बीहारे छॾिया अथई। सो स्टूडियो में त जेकर फ़रिश्ता बि तोखे इतला न ॾेई सघनि हा। पुछियोमांसि, मंझंदि जी मानी खाधी अथई? चयाईं, यूनिवर्सिटी कैंटीन तां सड़ियल कबाब वठी खाधा अथमि। हींअर बुख कोन्हे। त पोइ हल। चयमि त किथे? चांहि था हली पियो। असीं यूनिवर्सिटी खां 0 पॉइंट तां पंधु निकिरी पियासीं ऐं वाट ते खांसि पुछियमि, कीअं आई आहीं? मुंहं ते मुर्क तरी आयसि। चयाईं, जीअं बि आई आहियां पर बिना टिकट न आई आहियां। पुछियमि, कॾहिं आई आहीं? चयाईं, हींअर ई आई आहियां, तोसां विढ़ण आई आहियां। झुकी सड़क तां हिकु पथर खणी खेसि ॾिनमि। चयमि, हण। पथर वठी परे उछलाए छॾियाईं ऐं चयाईं, तूं चरियो त न थी पियो आहीं? चयमि, यार, मां सॼो हुअसि ई कॾहिं। मां मजबूर आहियां, पाबंदियुनि में जकड़ियल आहियां। चयाईं, तूं उबतियूं सुबतियूं हरकतूं कंदो आहीं त ख़बर अथई मां केॾियुनि मुसीबतनि खां पोइ कोटनि मां कुझु देरि लाइ निकिरी सघंदी आहियां। हैरत विचां पुछियमि, का हरकत कई अथमि छा? का अहिड़ी तेड़ी? चयाईं, अॻु त ठिठोलियुनि ऐं टोकनि खे कॾहिं हथ में आणींदो हुए, हींअर कहिड़ी पई हुई जो सम्झाणी वारो सॼो समूरो कालम लिखी वेठो आहीं। पुछियमि, तुंहिंजे ख़्याल में इहो कालम न लिखणु घुरिजे हा? उन कालम लिखण जी ऐं सम्झाणी ॾियण जी काई ज़रूरत न हुई। सिंधू बीह रही, मूॾा मोह कंदे चयाईं, जिन तोखे अॼु ताईं क़बूल न कयो आहे, बर्दाश्त न कयो आहे, से उन कालम खां पोइ तोखे क़बूल कंदा, तोखे बर्दाश्त कंदा? चयमि, शायदि तूं ठीकु थी चवीं। सिंधू चयो, दुनिया जो कहिड़ो अहिड़ो लेखक आहे जंहिंखे यकराए क़बूल कयो वियो आहे या यकराए रद्द कयो वियो आहे? हर लेखक खे मोहबत ऐं नफ़रत जी क़ुवतनि दरमियान लिखणो पवंदो आहे। तर्स सिंधू मूं संदसि हथु पंहिंजे हथनि में खणी वरितो ऐं हू हलंदी हलंदी बीह रही। चयमि, मां फ़क़ति तुंहिंजे लाइ ऐं तुंहिंजे करे लिखंदो रहियो आहियां। तूं मुंहिंजी क़ुवत आहीं, तूं मुंहिंजी ताक़त आहीं, हिमत आहीं, हर महाज़ ते विढ़ण लाइ मुंहिंजे जज़्बे जी सचाई आहीं। पोइ मूं इहो कालम छो लिखियो? उन कालम लिखण जी आख़िर ज़रूरत ई कहिड़ी हुई?
हिकदमि सख़्तु लहजे में चयाईं, दुश्मननि में पाण विढ़ाइण जी जुस्तजू। न न, ईअं न आहे, हिकदमि चयो। मूं कुझु सम्झाइण ते चाहियो। चयाईं, सम्झाइण जी का ज़रूरत न आहे। जेकॾहिं वरी सम्झाइणी ॾियण जी कोशिशि कई अथई त मार कढंदी वई। खिली पिया में चयो, मुंहिंजी अछी ॾाढ़ी जो लिहाज़ न कंदे? टहक ॾेई खिली पई ऐं पंहिंजे वारनि में चांदी जहिड़ियूं चमकंदड़ चुगूं ॾेखारींदे चयाईं, बिल्कुलु बि न। दोस्तो, इहा हुई अॼु जी कहाणी, जेका उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। दोस्तो, मुंहिंजूं ही कहाणियूं जेकॾहिं तव्हांखे पसंदि अची रहियूं आहिनि त कमेंट्स में तव्हां पंहिंजी राय खां ज़रूरु मूंखे आगाह कंदा। ऐं जेकॾहिं तव्हां नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे बि सब्सक्राइब कंदा। जेकॾहिं तव्हांखे मूंसां राब्तो करिणो आहे त तव्हां यूट्यूब, फेसबुक ऐं पेज ते वञी अलीज़ गुड लाइफ लिखंदो त मूंसां राब्तो थी सघे थो। तव्हां सभिनी जी महिरबानी।